वटस को बि रियायती पैकेज न आहे, छो जो वटस सभु कुझु फ्री आहे। उते केतिरो कमाए सघंदा छोकिरा पंहिंजा? का बि लिमिट न आहे, जेतिरो में दम जेतिरो अथो ओतिरो। घटि में घटि घणा, वधि में वधि घणा? घटि में घटि जे अगरि अवां एवरेज 8 आवर्स कमु कंदा कंहिं बि स्पेसिफिक फील्ड में, तव्हीं 2 लाख प्लस कराओ कमाए वेंदा नी। अगरि जे हार्ड वर्क कंदा तव्हीं 2 खां 3 मिलियन बि पर मंथ करे सघो था। ठीक है, 3 मिलियन 30 लख रुपया जी ईअं न कयो दौरान हक़ीक़त साईं कनि पिया, कुझु दोस्त आहिनि जेके कनि पिया। दोस्तनि खे ॾाढ थो लॻे। न न ॾाढो न सर। चवे थो मुंहिंजा दरवाज़ा सभिनी लाइ खुलियल आहिनि। फ्रीलांसिंग या ऑनलाइन पैसो कीअं कमाइजे अव्हां खे सेखारींदुसि बि ऐं रिहाइश बि मुफ़्त ॾींदुसि। इंटर पास हुजे, मैट्रिक पास हुजे, हुनजी ग्रेजुएशन कयल हुजे, इन क़िस्म जो कमु करे घणो कुझु कमाए सघे थो। बिल्कुलु ही आहे फ्रीलांसिंग बिल्कुलु फ्री सेखारण जी दावा कंदड़ हिकु सिंधी नौजवान। तव्हां घणो कमाए वेंदा आहियो? पर मंथ एवरेज तक़रीबन 3 लाख ताईं बि रहंदी आहे असांजी एवरेज पर्सनली मुंहिंजी। बाक़ी एज़ ए कंपनी त असांजो अलॻि थींदो आहे। कंपनी घणो कमाए थी? कंपनी ऑलमोस्ट 1 मिलियन हिट कंदी आहे। छा सिंध जे नौजवाननि खे हिन जो इंतज़ारु आहे? किसका है ये तुमको इंतजार में हूं ना, देख लो इधर तो एक बार मैं हूं ना।